ते मौजूद है केटी न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर लाइ अवां जी वॾी महिरबानी। ॿी ख़बर नाज़रीन अवां खे सुल्तानकोट मां ॾींदासीं जिते 19 विघे वधीक हिकु ॿार फौत थी वियो आहे। हलंदड़ महीने अंदरि वबा सबबि फौत थी वियल ॿारनि जो अघु वधी 5 थी वियो आहे। सुल्तानकोट में 19 विघे वधीक हिकु ॿाड़ी फौत थी वई आहे। महीने अंदरि वबा सबबि फौत थी वियल ॿारनि जो अघु वधी 5 थी वियो आहे। ॻोठ सोराब काकेपोटो में हिकु महीने अंदरि 5 ॿार फौत थी चुका आहिनि। केतिराई ॿार वबा में वरतल आहिनि जॾहिं त इलाइक़े में ॾका पखिड़ियल आहे। वालदेन ॿारनि खे ॿाहिरि निकिरण खां रोके छॾियो आहे। सिहत खाते को बि क़दम हिन वक़्त ताईं न खंयो आहे। ज़िले इंतिज़ामिया बि वाहुर न लथी आहे। सुल्तानकोट मां ख़बर ॾियूं पिया जिते 19 विघे वधीक हिकु ॿाड़ी फौत थी वई वबा सबबि फौत थी वियल ॿारनि जो अघु वधी 5 थी वियो आहे। ॻोठ सोराब काकेपोटो में हिकु हफ़्ते अंदरि 5 ॿार फौत थी चुका आहिनि। केतिराई ॿार वबा में बि वरतल आहिनि जॾहिं त इलाइक़े में ॾका पखिड़ियल आहे। वालदेन ॿारनि खे ॿाहिरि निकिरण खां रोके छॾियो आहे। सिहत खाते हिन वक़्त ताईं को क़दम नाहे खंयो जॾहिं त इलाइक़े इंतिज़ामिया बि वाहुर न लथी आहे। सुल्तानकोट में 19 विघे वधीक हिकु ॿाड़ी फौत थी वई आहे। अपडेट कयो पिया अवां खे हलंदड़ महीने वबा दौरान फौत थियल ॿारनि जो अघु वधी 5 थी वियो आहे। अवां खे अपडेट कयो पिया इंतिज़ामिया ऐं सिहत खाते हिन वक़्त ताईं को बि क़दम नाहे खंयो। सुल्तानकोट में 19 विघे वधीक हिकु ॿाड़ी फौत थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर स्टार चांडियो। जी स्टार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सुल्तानकोट भरिसां सिहत खाते जे नाइली सबबि कोट सोराब खन काकेपोटो में उरड़ी जी वबा ख़तरनाक शिकिल अख्तियार करे वरिती आहे, जंहिंमें हिकु महीने अंदरि 5 मासूम आहिनि, जंहिंमें 4 ॿारनि जी हालत नाज़ुक आहे। ॻोठ में सोग वारो माहौल ठाहियल आहे। डीसी शिकारपुर इल्मु हूंदे बि लाइल्म पढ़ियल आहे। अॼु ॻोठ सोराब खान काकेपोटो में उरड़ी वबा सबबि 3 सालनि जो मासूम साइमा धी सदाब काकेपोटो फौत थी वियो। लखों हफ़्तो अॻु साॻी ॻोठ में मासूम लैला धी राजनू काकेपोटो, उमेदा धी आदम काकेपोटो, ज़ैनब धी बाबू काकेपोटो, रेशमा धी अब्दुल्ला काकेपोटो फौत थी चुका आहिनि। जी स्टार चांडियो, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। ॿी ख़बर नाज़रीन अवां खे दोदापुर मां ॾींदासीं जिते बेदर्दी सां क़त्ल कयल कटोहर बिरादरीअ जे 6 घर भातियुनि जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे।